नाज़रीन, नवाबशाह में वापदाजी निजकारी खिलाफ हाइड्रो इलेक्ट्रिक वर्कर यूनियन पारा कन्वेंशन थियो, जंहिंजी सदारत मरकजी सदर अब्दुल लतीफ निज़ामानी कई। रिपोर्ट करे रहियो आहे इम्तियाज़ कीरियो। ऑल पाकिस्तान हाइड्रो इलेक्ट्रिक्स वर्कर्स यूनियन नवाबशाह ज़ोन पारा मुकामी शादी हाल में वर्कर्स कन्वेंशन मुनक़द कयो वियो, जंहिंजी सदारत वर्कर्स यूनियन के मरकजी सदर अब्दुल लतीफ निज़ामानी कई। उन मौके ते मरकजी सदर ऐं ॿियनि धरती टीवी सां पंहिंजा वीचार कुछ हिन रीत वंडिया। महाजत कश तबको तमाम घणी तकलीफ़ में आहे। उन हक़नि जी जदोजहद खे अॻियां वधाइण लाइ, उनखे मुआशरे में बुलंद मक़ाम वठी ॾियण लाइ, जदोजहद ज़रिए उनका हक़ जेके आहिनि से महफ़ूज़ करण लाइ, ऐं जेके मुलाज़मतूं ख़ाली आहिनि, भर्ती कान पई थिए, उनखे करण लाइ, निष्कारी जे अमल खे रोकण जे लाइ असांजी जदोजहद जे ज़रिए जलसो थियो आहे। सभिनी मज़दूरनि खे यकीन ॾियारियईं त जेके मज़दूरनि जा मसइला आहिनि, उन्हनि जा हक़ जेके आहिनि उनखे वठाए ॾिबा, उन्हनि जा जेके मसइला आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते हल करे उनजे दहलीज़ ताईं पहुचाइबो, ऐं निजकारी जेका आहे उहा हर कंहिं सतह ते नामंज़ूर आहे। तमामु बहितरीन प्रोग्राम थियो। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी। असांजो क़ाइद, असांजो लीडर अब्दुल लतीफ़ निज़ामानी साहब आयो असां वटि नवाबशाह में, असां उनखे वेलकम कई ऐं काफ़ी सारा दोस्त आया आहिनि, सांगड़, टंडो आदम, सईदाबाद, शहदादपुर। तमामु बहितरीन प्रोग्राम दोस्तनि कयो। नवाबशाहरनि उन्हनि बसी मुबारकबाद पेश कयूं था। नवाबशाह जे दोस्तनि मेज़बानी कई आहे ऐं उन्हनि तमामु सुठो प्रोग्राम अरेंज कयो आहे। मुंहिंजे ख़्याल में जेको सो सिंध लेवल ते न बल्कि पाकिस्तान लेवल जो प्रोग्राम तमामु बहितरीन प्रोग्राम कयो अथनि।